इत्तेहाद शदादकोट जो सदर सीनियर समाजी वर्कर अगूणो शहरी इत्तेहाद जो सदर एडवोकेट अब्दुल वहीद भट्टी साहब ऐं कॉम्परस अॻवान साईं अल्ताफ़ सुगरो साहब साईं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में पली करे चऊं साईं अब्दुल वहीद साहब शदादकोट जे समेत पूरी सिंध में हिन वक़्तु 12 ॾींहं आहे लॉकडाउन जो शदादकोट में बि 12 ॾींहं आहे लॉकडाउन सबबि जेका सूरत हाल पैदा थिए पई या पैदा थींदी उहा ॾाढी गड़बीर आहे हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल नज़र अचे पई उहा ॾाढी गड़बीर आहे जेको रोज़ कमाइण वारो माण्हू आहे उहो सख़्तु परेशान आहे त तव्हां उनखे कीअं था ॾिसो उनजे लाइ अञा ताईं काई बि प्लानिंग न कई वई आहे बिल्कुलु हीउ जेको लॉकडाउन थियो आहे हुन में बेरोज़गारी तमामु घणी थी आहे ख़ासि तौर ते रोज़गार कमाइण वारा रेडी मज़दूरी पूरियत करण सां इदारनि सां वास्तेदार जेके आहिनि तमामु घणी हिकिड़ी तकलीफ़ में आयल आहे ऐं इन खां असांजी वस वारनि खे पंहिंजे हर इलाइक़े में उहो कोशिशि करे रहिया आहिनि पर इहो कमु आहे हुकूमतुनि जो हुकूमतूं जेसिताईं हिन ते अॻिते क़दम न खणंदियूं तेसिताईं हिन जी सही पर गौर न लहंदी ऐं अलाह कंदो त वायरस जो इहा वबा जेका आहे वबा ख़तमु थींदी ऐं गवर्नमेंट इनशा ताला हिननि जी मदद ज़रूरु कंदी साईं अल्ताफ़ साहब तव्हां बि घुमो फिरो पिया इहे ॾाढी सूरत हाल गड़बीर नज़र अचे पई हुकूमती तरफ़ां काई बि अहिड़ी शइ नज़र नथी अचे तव्हां इन बाबति छा चवंदो ऐं अॼु तक़रीबन 12 ॾींहं त लॉकडाउन कया तक़रीबन 12 ॾींहंनि में असां का बि पॉलिसी गवर्नमेंट जी न ॾिठी आहे ख़ासि तौर ते सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट जो जेको पाण में झगड़ो आहे उन जे करे तक़रीबन असां मुतासिर घणो वरी जेको आहे थिया आहियूं हुननि जी पाण में जेकी अंडरस्टैंडिंग न हुजण जे करे रोज़मर्रा जेके माण्हू कमाइण वारा आहिनि जेके गुज़र सफ़र हाणे ऐं खाइण वारा माण्हू तमामु घणा तकलीफ़ में अची विया आहिनि असां हिन तव्हांजे प्लेटफॉर्म तां हुननि खे इहा गुज़ारिश कंदासीं त जेसि ताईं तव्हां पाण में ठहो तेसि ताईं त माण्हू बुख मरी वेंदा ऐं असां हुकूमत खां तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां तव्हांजो जेको भाई साहब शदादकोट आहे उहो तक़रीबन परे परे ताईं हिन जो आवाज़ु वञे थो ऐं असांजी तर्जुमानी शदादकोट जी करे थो असां तव्हांजा निहायती शुक्रगुज़ार आहियूं जो पंहिंजे प्लेटफॉर्म तां तव्हां उन्हनि माण्हुनि ताईं सरहंदी वारनि ताईं असांजो इहा आवाज़ु पुॼायो था असां हुकूमत सां गॾु सरहंदी वारनि खे बि चऊं था त पंहिंजे वसार हिते हिन दुनिया में जेको बि कुझु आहे उहो हिते रहिजी वेंदो असांखे खपे त असां पंहिंजे पाड़ेसरी पंहिंजे शहर वारनि जी भरपूर मदद कयूं हिन ॾुखे टाइम में त कोई ईअं न थिए त कोई फाका कशी में मरी वञे ऐं सुभाणे इहो सॼो जो सॼो इंसानियत जे मथां हिकिड़ो वॾो दाग़ हूंदो त इंसान जी मदद न करे सघे हा ॾुखे वक़्त में वबाऊं ऐं जेको आहे ॾुखिया वक़्त बीमारियूं इहे इंसाननि ते ईंदियूं रहंदियूं आहिनि पर इन्हनि जो इंसान जी हिकु मुतहद थी मुक़ाबिलो जे कॾहिं कंदासीं त इनशा इन्हनि वबाउनि खे बि असां शिकस्त ॾींदासीं ऐं ख़ासि तौर ते हुकूमत जी ऐं रियासतुनि जी इहा ज़िमेवारी हूंदी आहे त उहे पंहिंजे अवाम जो पंहिंजे माण्हुनि जो ज़िमो पंहिंजे सिर ते खणनि पिया असां नथा ॾिसूं त को हुननि जी का अहिड़ी ज़िमेवारी आहे जेकी पूरी कनि साईं तव्हां समाजी कमनि में बि अब्दुल वहीद साहब अॻु भरायो हिन वक़्तु बहिराण समाजी इत्तेहाद शदादकोट जे अंदरि हिन लॉकडाउन वारी जेका सूरत हाल आहे हिन खां अॻु में हुनजो दस्तरखान ऐं मोहम्मद जे नाले सां दस्तरखान हले पियो जिते तक़रीबन 200 खां वधीक माण्हू जेको आहे उते रोज़ाने जे बुनियाद ते मंझंदि जी मानी खाईंदा हुआ हिन वक़्तु उहो कमु बंदि थी वियो आहे यकीनन सरकार पारां जितमान पाबंदी जे करे त हाणे तव्हांजो जेको ईंदड़ वक़्त में या हिन वक़्त ताईं तव्हां बहिराण समाजी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां कहिड़ा कहिड़ा कम कया आहिनि साईं अल्ताफ़ साहब तव्हां
ॾिसो पिया जेको रोज़मर्रा जो जेको मज़दूर आहे उहो हिन वक़्तु ॾाढी तकलीफ़ में आहे। यकीनन तव्हां बि बिज़नेस जे पासे ते तव्हांजो आहे त रोज़मर्रा वारो माण्हू उन त ठीकु आहे, उहो त आहे ई परेशान, पर विचे क्लास जो जेको माण्हू आहे उहो बि हिन वक़्तु सख़्तु तकलीफ़ुनि में गुज़रे पियो, जेको सफ़ेद पोश आहे, जेको कंहिंखां घुरी नथो सघे। त उन बाबति तव्हां छा चवंदव? हा, शायदि असुल ॻाल्हि इहा ई आहे त हेठे क्लास जो माण्हू बि पंहिंजो टाइम पास करे थो वञे, जेको मथे क्लास जो माण्हू आहे अपर क्लास जो उहो बि माण्हू पंहिंजो टाइम पास करे हुनजी सेविंग थियल आहे, उहो ॾुखियनि वक़्तनि में महीननि जा महीना। ऐं हेठे क्लास जो माण्हू बि पंहिंजो घुरी करे वठी करे ट्रेनिंग में बीह करे पंहिंजो टाइम पास करे थो वञे। असुल वजह जेकी आहे उहा मसइलो जेको पैदा थिए थो उहो विचे क्लास लाइ, जेको सफ़ेद पोश माण्हू वाइट कलर आहे, न कंहिंखां घुरी थो सघे ऐं हुनजो कारोबार बि मुतासिर आहे। ऐं असां पंहिंजे तरफ़ां इहा कोशिशि कई आहे, जंहिंमें असां बि कंट्रीब्यूशन कई आहे, जेकी हिते सिरियस कलर में सेल क़ाइमु थियो त असां जेके 200 माण्हुनि जे लाइ राशन जो जेको बंदोबस्तु कयोसीं उहा असां ईअं ई कई आहे, बग़ैर फोटो सेक्शन जे, बग़ैर कंहिं एडवर्टाइज़ जे। असां उन्हनि ई माण्हुनि खे जेको आहे कयो आहे, माना टारगेट करे उन्हनि खे जेको आहे वञी पहुचायो आहे राशन, जेके माण्हू कंहिंखां घुरी नथा सघनि, या जेको आहे पाण कंहिंजे अॻियां अची नथा सघनि, उहे हथ टंगे नथा सघनि। असुल मसइलो ई उन माण्हू सां आहे जेको विचे तबिके जो माण्हू आहे, जेको माण्हू पंहिंजे सुठे माना हिकिड़ी पोज़ीशन बि रखे थो, इज़तदार बि आहे, ऐं कंहिंजे अॻियां हथ बि नथो, उन जे लाइ हिन महिल तमामु घणो मसइलो आहे। ऐं उन जे लाइ पॉलिसी हुकूमतनि खे जोड़णु खपे, पैकेज ॾियणु खपनि, ऐं उन्हनि जे लाइ जेको आहे सो जहिड़े नमूने सां गवर्नमेंटूं कंदियूं आहिनि उन्हनि जे अकाउंट ॿियनि मुल्कनि में, तरक़ी याफ़्ता मुल्क जेके उहे पंहिंजे उन सफ़ेद पोश माण्हू जी इज़त बरक़रार रखण लाइ, उनजो नफ़्स मजबूत थियण खां बचाइण लाइ उन्हनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पैकेज ॾिना आहिनि। बिल्कुलु। ऐं असां बि इहा गवर्नमेंट खां गुज़ारिश था कयूं त अहिड़े क़िस्म जा पैकेज ॾियो जो हिन हथ खां हुन हथ खे ख़बर न पए, उन्हनि माण्हुनि जो जेको आहे सो मुतासिर थियण खां जेको आहे सो बची सघे। ईअं न त उहे बि जेको आहे सो अहिड़े क्लास में अची वञनि जो रेलनि में बि पंहिंजे ॿचड़नि जे लाइ जेको आहे सो राशन वठनि, उन्हनि जी इज़त नफ़्स जो ख़्यालु कयो। अब्दुल वहीद साहब, तव्हां समाजी कमनि में माशाल्लाह अॻु भरायो, तव्हांजो जेको हिन वक़्तु 160 माण्हुनि ताईं जेको राशन ॾियण वारो पासो आहे उहो तव्हां ॿुधायो, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे अञा ताईं तव्हां मुख़ैर हज़रात खे अपील बि कयो था त तव्हांखे ॾियनि, त तव्हांजो जेको नेक्स्ट प्लान हूंदो उहो छा हूंदो ऐं केतिरनि माण्हुनि जो तव्हां टारगेट पंहिंजे ज़हन में रखियो आहे? बेग इंशाल्लाह। साईं, अगरि सिंध सरकार हिन लॉकडाउन खे वधाए थी, हिन वक़्तु पहिरियां 15 ॾींहंनि जो ऐलान हो, वरी 14 ॾींहं हुनखे अञा वधीक वधायो वियो आहे, इहो अञा वधे थो, बसूरत दीगर अगरि वधे थो, अञा हिनखे लॉकडाउन खे वधाइनि था, त तव्हां छा था सम्झो त सूरत हाल छा बीहंदी? कारोबार जिथे मुतासिर थी विया आहिनि।
साईं हाणे जीअं साईं ॻाल्हि कई अल्ताफ़ साहब त शहर जे अंदरि क्राइम जो रेशो वधे थो। ताज़ी जेका सूरत हाल असांजे अखियुनि मां गुज़री आहे त अॼु सुबुह मूंखे इतला मिलिया त जेको लाड़काणो रोड आहे हिते हिकु दुकानदार किराने जे दुकान जा ताला भॻा विया आहिनि, जिन में अंदरि पियल राशन ऐं 5 खां 8 हज़ारनि ताईं रोक रक़म जेका आहे उहा चोरी थी वई आहे। त तव्हां छा था सम्झो जे त हीअ जेका सूरत हाल अञा अगरि वधे थी, तव्हां वकील बि आहियो माशाल्लाह, त छा था सम्झो त इहो छा नतीजो ॾींदी? बुख ई आहे जेका इंसान खे को हुनखे सिधे रस्ते तां हुनखे रोज़गार न मिलंदो त ज़ाहिर आहे बुख हुन माण्हू खां ॾोह कराईंदी। त असांजी बि इहा वधि में वधि अपील आहे गवर्नमेंट खे त कोरियतनि खे पंहिंजनि मज़दूरनि खे या त हुनखे राशन पुॼाए वञे, या त जीअं असांजे दोस्त अल्ताफ़ साहब जेका ॻाल्हि कई त अहिड़े नमूने सां जिन दुकाननि में ॿिनि माण्हुनि जो कमु आहे त घटि में घटि उन्हनि खे खोलण जी इजाज़त ॾिनी वञे, दर्जी खे बि इजाज़त ॾिनी वञे त भई माण्हू वधीक न वेठा हुजनि। अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ जेके दुकान आहिनि दुकाननि खे उन्हनि खे इजाज़त ॾिनी वञे त 2 माण्हू या 3 वधि में वधि उन खां वधीक कोई बि हुते न वेहे। त उहो अल्टरनेट जेकॾहिं 6 मुलाज़िम त 3 हिकु ॾींहुं कमु कनि, 3 ॿिए ॾींहुं कमु कनि, त उन्हनि खे जेकॾहिं असां राशन मुहैया गवर्नमेंट नथी करे सघे, घटि में घटि उन्हनि खे एतिरी त इजाज़त हुजे न। उहो उन में इंशाअल्लाह ताला इन क्राइम जो रेशो जेको वधंदो आहे। अञा ताईं पैदा इहो मिसाल एतिरनि ॾींहंनि में पहिरियों वाक़ियो थियो आहे। बिल्कुलु अॻिते पोइ ज़ाहिर आहे जीअं लॉकडाउन वधंदो वेंदो तीअं बुख खां माण्हू ॾोह कंदा कंदा अॻिते। हिन खे रोकण जो वाहिद हल इहो आहे त या त उन्हनि खे राशन पुॼाए वञे, सिर्फ़ु फ़ैसिला अञा हिमत ताईं फ़ैसिलो करे नथा सघनि। हिकिड़ो डिसीजन थिए थो, वरी उन डिसीजन खे पेंडिंग में रखी करे वरी ॿियो डिसीजन था कनि, इन सां हालात ख़राब थी वेंदा। साईं अल्ताफ़ साहब तव्हां ॾिठो त जीअं हाणे तव्हां चयो त हीअ जेको क्राइम जो रेशो वधे थो, वरी उन खां पोइ जेके माण्हू ज़ाहिर आहे ॾिठो वञे त मलीर जे अंदरि माण्हू जिते 100 माण्हुनि जे राशन विराइण जी जेका तकरीब हुई उते हज़ारे माण्हू पहुची विया। त छा अगरि ईअं माण्हू निकिरनि था त इहो नुक़सानु थींदो आवाम जो? बिल्कुलु साईं तव्हांजो पीपल्स पार्टी सां बि सुठो तालुक़ु रहियो आहे, तव्हां पीपल्स पार्टी जा वर्कर बि आहियो। छा जेका हिन वक़्तु असांजे शदात कोट जी पीपल्स पार्टी जी जेका क़यादत आहे या मथीं क़यादत आहे
तव्हांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे शहदाद कोट जी अहिड़ी सूरत हाल ते? हाँ राब्तो थियो आहे। हू मीर साहब भी उन्होंने सेक्रेटरी रात भी भट्टीमाला में काला मकान में इन में शुरुआत इन कोर्ट में भी ॾियनि था, पर माना ओपनली हो लिस्टूं नथा घुराइनि। हाणे हू पंहिंजे हिसाब सां कहिड़े हिसाब सां वॉलंटियर्स आहिनि उहो असां बि कयूं था या असांजा ॿिया बि शहरवासी वॉलंटियर्स जे थ्रू ट्रेस आउट कनि था केतिरनि खे हर को पंहिंजी ताक़तदार करे थो। त हुन बि अमाउंट जेको आहे कैश अमाउंट पंहिंजे सेक्रेटरी जे थ्रू मुख़्तलिफ़ उन्हनि शुरुआत करे महलनि में? विडोज़ खे ॾिनो, बेवान खे अच्छा शुरुआत कयूं। ऐं उन खां बाद में शायदि राशन हाणे थोरो कुझु ॾींहंनि में राशन बि हू पंहिंजी ज़ाती सरकारी सतह ते न सही पंहिंजी ज़ाती सतह ते राशन विराइण कुझु ॾींहं में विराइण जी डिस्ट्रीब्यूशन जेसि ताईं मालूमात थी आहे त विराईंदा। अच्छा तव्हांजी भला पीपल्स पार्टी जी क़यादत अदी फरियाल टालपुर साहिबा या बिलाल साहब या हुनजे सेक्रेटरीज़ ताईं ॻाल्हि पहुती आहे त शहदाद कोट उन्हनि जो चूंड तक रहियो आहे, उन्हनि जो अबाणो तक आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां वठी हिन वक़्तु गुज़िरियल ॿ दफ़ा असांजे तक जी MNA अदी फरियाल टालपुर साहिबा MNA रही, त उन बाबति तव्हांजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी आहे त हीउ तव्हांजो पंहिंजो अबाणो तक आहे, हितां जो अवाम हिन वक़्तु ॾाढी तकलीफ़ में आहे? मां त साईं हिकिड़ो नंढड़ो कारकुन आहियां पीपल्स पार्टी जो। बिल्कुलु अप्रोच बिलावल साहब ताईं मुंहिंजी अप्रोच न आहे, पर जेसि ताईं फेसबुक ते ॾिसूं था सूरत हाल खे हू पाण कंसीडर करे थो ऐं बार बार डायरेक्शन सिंध गवर्नमेंट खे ॾिए थो त माण्हुनि खे राशन पुॼायो वञे, पर राशन पुॼायो वञे, पर ज़ाहिर सरकारी कम आहे हिन में रिकॉर्ड खोड़ सारियूं थियनि थियूं। डायरेक्ट जेकॾहिं UC चेयरमैननि खे ऐं काउंसलर वार्ड जन खे ॾियनि पिया त वरी सोशल मीडिया बि हिकिड़ी ख़तरनाक मीडिया आहे जिथे खोड़ सारा फ़ाइदा मिलनि था त खोड़ सारा नुक़सानात बि नुक़सान बि थियनि था। अञा डिस्ट्रीब्यूशन काउंसलर जे थ्रू थी कोन त मथां पब्लिक जे तरफ़ां हीअं न कयो त हीअं थींदो, हीअं न कयो त तव्हां त मस्त कलंदर थींदी, मूंखे हज़रात खे तव्हां न ॾिनो त हीअं थींदियूं, पंहिंजो मुतासिर माण्हुनि खे त तव्हां हीअं थींदो हूअं थींदो। इन भोग ऐं काउंसलर बि ॾिजी विया। तव्हां ॾिठो अथव असांजे शहदाद कोट हिकिड़े काउंसलर फेसबुक ते ॾिनो त असां हिन इहा डिस्ट्रीब्यूशन कंदासीं, हिन जो असांखे अमाउंट बि तव्हां थोरो ॾियो था, क्वांटिटी तव्हां थोरी ॾियो था, त इन हिसाब में असां वार्ड पंहिंजी पूराई कीअं था कयूं। ज़ाहिर हाणे वार्ड में एतिरा माण्हू वरी उहो सेटअप चेंज थी वियो आहे, डायरेक्ट नादरा जे थ्रू ॾियूं था। हाणे नादरा जे थ्रू बि जेको मसइलो इहो आहे त नादरा मालूम कीअं कंदी त असांजा मज़दूर रेड़ीनि वारा कीअं रजिस्टर्ड सही कंहिं वटि रजिस्टर्ड थियल ई न आहे, त उन नादरा त आयो आहे। नादरा में जेकॾहिं मां क्लिक कयां मुंहिंजे फोटो ते बि पंहिंजो नंबर ते बि अची वञे त बाबा हिनखे ॾियो, हाणे मां हक़दार त न आहियां, सही हुते इहो अची वञे त पोइ हाणे उहा रजिस्ट्रेशन असां वटि अंदरूनी सिंध में नंढनि नंढनि शहरनि में त रेड़ीनि वारनि जी मज़दूरनि जी का रजिस्ट्रेशन आहे ई कोन। त उन सिलसिले में इहो नादरा वारो त असांखे अजीब लॻो, वरी फेराए लॻे थो त वरी वार्डन जे काउंसलर जे हिन जे लाइ शुरू कनि था। त उन लाइ रिक्वेस्ट इहा आहे, असां सिंध गवर्नमेंट खे पंहिंजी गवर्नमेंट खे कंदासीं, बिलाल साहब खे बि इहा रिक्वेस्ट आहे त 2 करोड़ सॼे ज़िले जे लाइ जंहिंमें 52 ऐं 56 UCs थी अचनि, वार्ड था अचनि, उन में कीअं पॉसिबल आहे त तव्हां एतिरनि माण्हुनि खे उहो ॾिनो वञे। घटि में घटि इहो फी वार्ड ते करोड़ ॾिनो वञे ऐं फी UC ते 2 करोड़ उन्हनि खे ॾिनो वञे त उहो कमु उन्हनि जो हली वञे। ऐं वरी असां वटि ॾिसो न हंगामी बुनियादनि ते माण्हू ॾेई छॾींदो आहे, पर उन खां पोइ माज़ी जे तजुर्बनि जे करे माण्हुनि जा हमेशह बि सही हूंदा आहिनि, डिस्ट्रीब्यूशन सही नथी थिए, या त चूंडियल नुमाइंदे जी फैमिली आहे, फैमिली न आहे त उनजे सराउंडिंग में माण्हू जेके कबीले जा माण्हू ॾियनि था। अहिड़े नमूने सां अख़्तर बि थी नथी, माण्हुनि जी बि निर्देशा ठीकु आहे, पर बहरहाल जेको तरीक़ो पोइ बि अंधो मंडो काउंसलर ऐं चेयरमैन जे थ्रू जेका डिस्ट्रीब्यूशन थींदी उहा ई ठीकु थींदी, न त ॿारनि खे ॿारनि खे अच्छा सही। साईं अल्ताफ़ साहब पाण हिन वक़्तु सिंध जे अंदरि जॾहिं बि का वबा या ॾुखियो वक़्तु आयो आहे त उते जेको समाजी वर्कर ऐं जेको ख़ासि तौर ते क़ौमी कारकुन आहे उन ॾाढो किरदारु निभायो आहे। त हाणे मां बि सम्झां थो त हीअ बि असांजे मथां वबा आहे, एॾी वॾी मुसीबत आहे, त हिन वक़्तु जेको क़ौमी कारकुन आहे या जेको समाजी वर्कर आहे उन खे छा करणु खपे, उहो जेको आम माण्हुनि खे छा नसीहत करे त छा कयो त हिन वबा सां असां बची सघंदासीं?
मक़सदु इहो त जेको क़ौमी कारकुन पहिरियां माण्हुनि खे उनजी बचाव जे लाइ कमु कंदो त हाणे हिन वबा खां ज़ाहिर आहे बचाव जे लाइ उहो कहिड़ो क़दम खणे, कहिड़ा मतिलबु माण्हुनि ताईं पैगाम पहुचाए त बाबा तव्हां हीअ शइ न कयो त तव्हांजो हिन में फ़ाइदो थींदो। सही वसाइल आहिनि सही सही असांजो प्रोग्राम हिन वक़्तु भाई साहब आख़िर तरफ़ वधे पियो। मां चाहींदुसि त तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾींदव त हू हिन वबा सां मुक़ाबले करण लाइ यकीनन तयारु आहिनि, पर हू कहिड़े तरीक़े सां हिन वबा खां पाण खे महफ़ूज़ रखनि। साईं अल्ताफ़ साहब तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे छा पैगाम ॾींदव, जीअं तव्हां आगाही मुहिम में सॼो ज़िक्र करियो त हाणे माण्हू जेको ॾिसंदड़ आहे उहो यकीनन माण्हू छा कनि हिन खां बचाव जे लाइ? वेझो न अचनि,
घटिजे थी। घटिजे थी ऐं इंशाअल्लाह अलाह असां मुस्लमाननि जो ईमान आहे त अलाह असांजो पंहिंजो करम कंदो। दुआऊं जेको आहे ऐं जेके विर्त हलनि था उन्हनि जो इंशाअल्लाह असरु थींदो। असांखे अलाह पंहिंजे हिन मुसीबत खां जेको महफ़ूज़ पनाह रखो। ॾींदो, माफ़ी ॾींदो। ऐं बाक़ी गवर्नमेंट जो हाल कोन्हे, पंहिंजो माण्हू पाण जेको आहे तहफ़ुज़ करे, जेतिरो पुॼे पाण खे जेको आहे महफ़ूज़ करे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे बचनि खे, पंहिंजे घर वारनि खे महफ़ूज़ करे, इन खां बचाइण लाइ अलाह कमु बहितरीन। जी नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, यकीनन इन मां तव्हां कुझु सिखियो बि हूंदो। इन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेके माण्हू आहिनि उहे पाण खे घरनि में महदूद कनि, मेल जोल खां पासो कनि। हाणे पंहिंजे मेज़बान शाहिद वाण खे ॾींदा इजाज़त। वरी इनशाअल्लाह सुभाणे ॿियनि महिमाननि सां गॾु तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद वाण हाज़िर थींदो। अलाह बेली। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाई साहब शदादकोट जे प्रोग्राम शदादकोट जे आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद वाण हाज़िर आहियां। अॼु असांजे स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहे महिराण समाजी इताद शदादकोट जो सदर, सीनियर समाजी वर्कर अगूणो शहरी इताद जो सदर एडवोकेट अब्दुल वहीद भट्टी साहब ऐं कॉम्परस तगवाण साईं